नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी है। अव्हांखे भिरासिटी खां ख़बर ॾिंदासीं। भिरासिटी शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि सोलंगी पाड़ो, कलोड़ा कॉलोनी, ख़ासकेली मोहल्ला, मल्ला कॉलोनी ऐं शहर जे ॿियनि हंधनि ते स्टूडेंट फेडरेशन जे पारां राशन सां भरियल पैकेट जंहिं में अटो, घी, पत्ती, खंडु ऐं ॿियो सामान विरहायो वियो। इन मौक़े ते स्टूडेंट फेडरेशन जे अॻवान शहबाज़ हैदर, मोहम्मद यूसुफ सूमरो, जुनैद अली ऐं ॿियनि जो चवणु हो त ही वक़्तु माण्हुनि जी मदद करण जो आहे। ग़रीब तबिको तमामु घणो परेशान आहे। रोज़ जेके ॾियारी कमाए वारा पौरियत मानी लाइ सख़्तु परेशान आहिनि। असां स्टूडेंट फेडरेशन पंहिंजी मदद पाण तहत कमु कयो आहे। असां कंहिं वस वारनि खां डोनेशन नाहे वरिती। असां पंहिंजी ख़र्ची मां करे रहिया आहियूं। हिननि वधीक चवणु हो त असां ज़िले इंतिज़ामिया, सियासी ऐं सिविल सोसाइटी खे अपील था कयूं त ख़ुदा रा ग़रीबनि जी मदद कयो। रोज़ ॾियारी ते कमाइण वारो ग़रीब तबिको हिन वक़्तु लॉकडाउन जी सूरत में घरनि अंदरि वेठल आहे। सिंध जा माण्हू पेट गुज़र लाइ परेशान आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।